अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु ख़बर जो स्टोर जारी है। तव्हां सां ॾोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾोकरी वेझो मुड़ुस सां मोटरसाइकिल ते घोट वेंदड़ नारी मुबीना तौरु गायब। सियार थाने ते एलसी दाख़िल। वारसन तरफ़ां मुड़ुस ते नारी अगवा करे क़त्ल करण जो ख़दशो। तफ़सील मुताबिक़ 3 ॾींहं अॻु ॾोकरी जे ॻोठ सोनो खान गाॾी मां नौजवान मरम कलैरी पंहिंजी 20 वरनि जी घर वारी मुस्मत लेला कलैरी खे मोटरसाइकिल ते सियार ॻोठ लतीफ़ाबाद वेंदे नारी मुबीना तौर ते गायब थी वई आहे। ॿिए तरफ़ नारी जे पीउ मोहम्मद बख्श कलैरी शहर थाने ते धी लेला कलैरी जी गुमशुदगी जी एनसी दाख़िल कराए छॾी। ओॾे नारी लेला कलैरी जे भाउ नबी बख्श कलैरी साफ़ न अॻियां दाईंदी चयो त ख़दशो आहे त सौट ऐं भेणीवो मरम कलैरी भेण लेला कलैरी रस्ते मां अगवा करे गुम करे छॾियो आहे या खेसि क़त्ल कयो वियो आहे। हिन DIG लाड़काना ऐं SSP लाड़काना खां मुतालबो कयो त मामले जी जांच कराए भेण खे बाज़ाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ज़रिए मूजिब सियाड़ पुलिस नारी जे मुड़ुस मरम कलैरी खे गिरफ़्तार करण बाद शख़्स ज़मानत ते आज़ाद करे छॾियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।